नाज़रीन, असां हिन वक़्तु ख़ैरपुर जे शहर में मौजूदु आहियूं। ख़ैरपुर जे शहर में हीअ बेनज़ीर बस्ती आहे। हीअ जेका बेनज़ीर बस्ती आहे हीअ 2014 खां वठी क़ाइमु कई वई आहे ऐं 2021 हली रहियो आहे ऐं ईअं सम्झो त 7 साल गुज़री चुका आहिनि ऐं हिन में 1400 जेके आहिनि प्लाट आहिनि। हिन में 12 ट्रांसफार्मर लॻियल आहिनि। हिन में पार्क आहे हिकिड़ो ऐं हिते स्कूल खोलियो वियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे पीपी गवर्नमेंट जी ना हली करप्शन जो माना हिकिड़ो ज़िंदा सबूत त हे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो बि लॻल आहे ऐं पंहिंजो जेको आहे हिन में जेको ख्वाबु हुयो त ग़रीबनि खे रहाइबो, मिसकिननि खे रहाइबो, अॿोझ माण्हुनि खे रहाइबो, बेघरनि खे जेको आहे हिते घर ॾिना वेंदा, इहो अॼु ॾींहं ताईं ख्वाबु जेको आहे उहो ताबीर जे किनारे सां न पहुची सघियो। हीअ जेका बेनज़ीर बस्ती आहे ईअं ई उजड़ियल आहे ऐं ईअं ई माना ईअं सम्झो ख़तमु थी रही आहे। हीअ चोतरफ़ाऊं दीवार ॾिनल आहे ऐं पीपीअ जा मनसूबा या हिन हुकूमत जा मनसूबा करप्शन जे नज़र थियल हर हथु पैसा खाइण वारी सोच जेका आहे उन जे करे हीउ जेको मनसूबो आहे हीउ पाए ते तकमील ताईं न पहुतो आहे। हाणे वरी छा थियो आहे केतिरनि ई माण्हुनि हिन में अंदरि वञी कब्ज़ा करे छॾिया आहिनि। अच्छा, हिन जे लाइ हज़ारनि जे तादाद में माण्हुनि फार्म भरिया, 500 रुपया फीस भरे, ग़रीब, मिसकीन, नादार, बेपहुच, बेघर माण्हू जेके आहिनि उन्हनि फार्म भरिया त असांखे शायदि हिते घर मिलंदो, पर अहिड़ी का ॻाल्हि नज़र नथी अचे। हीउ माना हेॾो वॾो मनसूबो आहे ऐं हीउ मनसूबो ईअं सम्झो त दर बदर खाक बशर लॻो पियो आहे। हिन में कंहिं बि माण्हूअ खे हिन महिल ताईं गवर्नमेंट को अलाट न कयो आहे, पर जेका कब्ज़ा माफ़िया आहे, जेके कब्ज़ा खोर आहिनि उहे बि अची करे हिते पंहिंजा घर वर ठाहे वेही रहिया, जंहिंखे को कुझु चवण वारो न आहे, उहो बि पैसा वठी करे उन्हनि खे राहे वियो आहे। त हिन सिलसिले में कुझु मुतासिरीन आहिनि जिन पंहिंजा फार्म भरिया हो, जिन खे घर न मिलिया, उन्हनि सां ॻाल्हायूं। छा नालो आहे तव्हांजो? ज़ुबैर सुमरो नालो आहे मुंहिंजो। छा मसइलो आहे बेनज़ीर बस्ती? ही पंहिंजो बस्ती जेको आहे 2014 में क़ाइमु थी आहे। 2017 जे आख़िर में जेको आहे जेके ज़रूरतमंद हुया उन्हनि जा फार्म भरिया विया त उन्हनि खे हिन बस्तीअ में प्लाट जेको आहे जारी कया वेंदा, पर उनखे मतिलबु 4 साल गुज़री चुका आहिनि। कंहिंखे बि प्लाट न ॾिनो वियो आहे, का कुरानदाज़ी न थी वई आहे, पर अलबत्ता हिते जेको आहे पंहिंजो माण्हुनि जेको कब्ज़ा करे घर केरु आहिनि जेके कब्ज़ा करे घर का ख़बर न आहे। लॻे त ईअं थो त उहे हिकिड़ो सियासी सोर्स रखंदड़ माण्हू आहिनि या पैसा ॾेई करे सियासतदान, कुझु बि थी सघे थो। बिल्कुलु छा आहे त उते हिननि खे कोई चवण वारो न आहे। हिते पंहिंजो बेनज़ीर बस्ती जे हवाले सां जेको ख़ुशूसी जेको मुआविन आहे वज़ीर आला जो नवाब असां अख़बारुनि में जॾहिं ख़बरूं शाया थियूं हुयूं कब्ज़नि ते जे हवाले सां, त हुन हिते दौरो कयो। दौरो करण खां पोइ हुन जेको आहे चयो त हफ़्ते जे अंदरि आऊं जेको आहे हीअ कब्ज़ा ख़तमु कराईंदुमि, पर उनखे साल ॾेढ खां मथे थी वियो आहे, को कब्ज़ो ख़तमु न थियो। ख़ुशूसी माण्हुनि छाजो आहे माना हिन बस्तियुनि जे हवाले सां? बिल्कुलु ख़ुशूसी माण्हुनि जो कंहिंखे घर मिलियो आहे? कंहिंखे बि न। पोइ हिते माण्हुनि जेके कब्ज़ा करे वरिता थी लॻे ईअं पियो त उहे उन्हनि जे ई आशीर्वाद। बिल्कुलु ईअं केरु करे सघे थो? ईअं बग़ैर आशीर्वाद जे को बि कब्ज़ो नथो करे सघे। इहो ॿुधाइजो केतिरनि एकड़नि में पकड़ियल? ही 80-81 जेको आहे एकड़नि ते जेको मुश्तमिल आहे जेको आहे। हिन ते त वॾो ख़र्चु करे हिन जी दीवारूं गेट ठाहे। बिल्कुलु ही दीवारूं लॻी वियूं आहिनि, ट्रांसफार्मर लॻी विया आहिनि, रोड रस्ता लॻी विया आहिनि, स्कूल ठही विया आहिनि, पर उनजे बावजूदि कुरानदाज़ी न पई थिए, ग़रीबनि खे घर न पिया मिलनि। हाणे इन जो छा सबबु आहे त ग़रीबनि खे राहियो नथो? उहो उन्हनि खे सबब जी ख़बर हूंदी। चाहे त आउं त इहो चवंदुसि, इहो हिकिड़ो सरकार खां बि मुतालबो कंदुमि त इहो कुरानदाज़ी करे जेके मिसकीन माण्हू जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे प्लाट जारी कया वञनि। तव्हां बि माना फीस भरे करे पंहिंजो फार्म? बिल्कुलु, असां वटि हींअर रसीदूं मौजूदु आहिनि। हीअ रसीद असांखे जारी कई वई हुई। कहिड़े खाते जे तरफ़ां ॾिनल? हीअ पंहिंजो हिन में लिखियलु आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हाउसिंग सेल, उन जे हवाले सां जेको असांजे मुख़्तियारकार ऑफिस में हिकिड़ो पूरो हिकिड़ो प्रोसेस थियो, तस्वीरूं कढी वियूं, फिंगर प्रिंट्स वरिता विया, सिग्नेचर वरिता विया, उनखां पोइ ई असांखे जेका आहे रसीद जेको आहे जारी। माना हर कंहिंजो हिकिड़ो इहो प्रोसेस? बिल्कुलु बिल्कुलु। हिन में त हज़ारे माण्हुनि ज़ाहिरा भरिया हूंदा न, तॾहिं 1400 जी निकिरंदी। चयो पियो वञे त तक़रीबन 1400 माण्हुनि जा ई फार्म भरिया विया आहिनि। उन्हनि खे कंहिंखे बि न मिलियो आहे। बाक़ी हिते जेके आहिनि कुझु माण्हुनि हिते कब्ज़ा करे पंहिंजा घर ठाराए छॾिया आहिनि। असां त इहो बि ॿुधो आहे त माण्हुनि उहे घर ठाराए उहे विकिरो करे बि छॾिया आहिनि। घर ठाहे करे विकिरो करे ॿियनि खे ॾेई छॾिया आहिनि। बिल्कुलु कोई चवण वारो कोन्हे, कोई पुछण वारो कोन्हे। ज़ाहिर आहे त बिना सियासतदाननि जे आशीर्वाद जे नथो थिए। बिल्कुलु ज़रूरु उन्हनि वटि सियासी केरु हिन दीवार में अंदरि घिरी करे बिल्कुलु इहा ई शइ आहे थियणु ईअं घुरिजे त इहे जेके
जेके वस वारा आहिनि इहे कब्ज़ा ख़तमु कराए क़ुरान अंदाज़ी कराए। तव्हां चाहियो था तव्हांखे पंहिंजो हिते घर मिले ऐं पंहिंजो ठहिरायो? बिल्कुलु असीं सभु चाहियूं था, जेके ज़रूरतमंद आहियूं, जेके असां पंहिंजो माण्हू आहियूं, उन्हनि खे प्लाट मिलणु घुरिजनि। एतिरो 4 साल गुज़री चुका आहिनि, अञा ताईं प्लाट न मिलिया आहिनि। तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। किफ़ायत गुल आहे ऐं इन बेनज़ीर रिहाइशी सोसाइटी जेका स्कीम ठही आहे उन में मूं फार्म भरियो हो। मूं जॾहिं फार्म भरियो त फीस पी आरी सिंध बैंक में फीस पी आरे असां मुख़्तियार कार ऑफिस वियासीं। उते बायोमेट्रिक थियो, फ़ोटू वरिता विया, डेटा वरिती वई। डेटा वठी वञण खां पोइ 4 साल गुज़री विया आहिनि, हिन महिल ताईं का बि शइ ॿी नज़र नथी अचे। रुगो बेनज़ीर बस्तीअ में कब्ज़ा नज़र अचनि था पिया। जॾहिं त बेनज़ीर बस्तीअ में स्कूल आहे, मस्जिद आहे, पार्क ठहियलु आहे, 11 खां 12 ट्रांसफार्मर लॻल आहिनि ऐं घणो कजो कमु थियलु आहे, रोड ठहियलु आहिनि, पार्क में वॾो कमु थियलु आहे। पर तंहिंजे बावजूदि जन खे ई प्लाट मिलणा आहिनि जंहिंजा क़ुरान अंदाज़ी में नाला आहिनि, क़ुरान अंदाज़ी कोन पई थिए। 4 सालनि खां वठी क़ुरान अंदाज़ी जे इंतज़ार में हूं त कॾहिं थींदी। मूंखे हिकिड़ी फ़ोन आई लाणकाणे मां, कंहिं माण्हू चयो त मुंहिंजो हिते प्लाट आहे, मां फाइल बि खणी आयो आहियां। भई तूं फाइल किथां खणी आहीं? चए मां कराची जी ऑफिस मां खणी आयो आहियां। भई क़ुरान अंदाज़ी थी कान्हे, तोखे फाइल कीअं मिली वियो? चए बसि तव्हां छॾियो ॿी ॻाल्हि खे, मूंखे इहो ॿुधायो त हाणे इहो प्लाट मां किथां हासिलु कयां। मां चयो ज़ाहिर आहे रेवेन्यू डिपार्टमेंट सां राब्तो कयो, जिथे असां फार्म भरियासीं, थी सघे तो मिली वञे। ईअं थियो आहे। माना हिते जेको पीपुल्स पार्टी जो सेक्रेटरी आहे या नायब सदर आहे, उहिदेदार आहे, मतिलबु उन्हनि जे वाठनि खे इहे प्लाट ॾिना विया आहिनि, जियाननि खे ॾिना विया आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि खे ई मिलंदा, छो जो ग़रीब जो को बि हक़ न आहे। बेनज़ीर बस्ती बेनज़ीर जे नाले ते हिकु वॾो फ्रॉड आहे जेको असां सां कयो वियो आहे। हीअ रसीदूं असां वटि मौजूदु आहिनि, क़ुरान अंदाज़ी नथी थिए। मतिलब जी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हीअ प्लाट ग़रीबनि खे कोन मिलंदा ऐं उन्हनि खे मिलंदा जेके हिते रही करे 4 ॾींहं 5 ॾींहं प्लाट विकिरो करे फ़रार थी वेंदा। हे जेके रहियल आहिनि हिते अचे कब्ज़ा कया अथनि, चवंदा जिन पहिरियों कब्ज़ा कया उहे बि विकिणी करे हलिया विया। मूंखे इहा बि ख़बर पई त हिते जेके जन कब्ज़ा कया आहिनि उहे कंदकोट, तंगवाणी, कश्मोर, लाणकाणे साइड जा आहिनि। मतिलब जी ॻाल्हि ॿाहिरियों घुराए माण्हू उन्हनि खे प्लाट विकिरो करे ॾिना विया आहिनि। इहा बि ख़बर पइजी वई हूंदी त इन्हनि खे कंहिं बि ज़ाहिर आहे जेको बेनज़ीर रिहाइशी स्कीम जो हिन महिल अॻुवाण आहे, मतिलबु हाउस अॻुवाण आहे, ज़ाहिर उन ई ॾिना हूंदा न। उनखे असां एप्लीकेशन ॾिसे त हिन कब्ज़ा माफ़ियुनि खे उतारियो, चए हा मां महीने में उतारे थो ॾियां। हिन महिल 1.5 साल गुज़री वियो आहे, न आहिनि उथिया, त ज़ाहिर आहे उन ई ॾिना आहिनि न, उन ई विहारिया आहिनि, उन जी जेको आशीर्वाद सां हिते माण्हू वेठल आहिनि, उन्हनि कब्ज़ा कया आहिनि। ॿिया कोई बि ॿिए खे ताक़त कोन्हे। कब्ज़ो करणो हुजे त मूंखे करे न, छो जो मां कब्ज़ो करे वेहां, मूं त चालान बेघर आहियां, मां विहारियां, मां वञी वेहां, पर मूंखे बि वेहण जी ताक़त त कोन्हे का न। ज़ाहिर आहे उन्हनि ई विहारिया आहिनि, जन जे आशीर्वाद सां ही सॼो मनसूबो तयारु थियो आहे। हाणे तव्हां शहर में मिसाल मुज़ाहिरा बि कंदो था वठो त पंहिंजो, पर उन सिलसिले में तव्हां सां उन नवाब बसाण जा को राब्तो कयो? कंहिं बि राब्तो कोन कयो आहे। हू ॾिसनि पिया त हीउ एहतजाज करे करे ख़ामोश थी वेंदो, पर मां उन्हनि खे ॿुधाए छॾियां त मुंहिंजो एहतजाज, मूंखे मरण घड़ी ताईं मुंहिंजो एहतजाज हूंदो। साड़े पाण खे पूरो कंदुमि, छो जो मां बेघर आहियां ऐं बेघर माण्हू कुझु बि करे सघे थो पियो। माना हिन अलमियो इहो आहे त जेको हक़दार आहे उनखे हक़ नथो। साईं पीपुल्स पार्टी जे दौर में थियो ई ईअं आहे त हक़दार खे हक़ न मिलियो आहे। किथे बि वञो, सिंध जे कहिड़े बि टुकड़े में वञो, उते तव्हांखे पीपुल्स पार्टी जा दाही मिलंदा, हक़दारनि खे किथे हक़ मिलियो आहे सर? हिन मुंहुं खाइण जी। हाणे ॾिसो 81 एकड़ ते चौदीवारी ॾिनल आहे, स्कूल ठहियलु आहे, पार्क ठहियलु आहे, मस्जिद ठहियलु आहे। कब्ज़ा माफ़िया कीअं कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि? एॾी प्लानिंग सां गेट लॻा पिया आहिनि। ज़ाहिर आहे चौकीदार हूंदो हिते, माली हूंदा, हर शइ हूंदी। इहे कीअं गिड़िया? उन्हनि जे चवण ते गिड़िया हूंदा न। ॿी शइ त अरबें रुपया हिते लागत कया विया आहिनि सिंध हुकूमत जा। इहे कीअं DC परमिशन ॾिनी हूंदी? हिकिड़ी शइ वक़्त ते माण्हूअ खे हवाले कजे। हिते माना अहिड़ी त नाकाम मनसूबा बंदी आहे जो उहा शइ माना वरिया गुज़री था वञनि, माण्हू मरी खपी था वञनि, जेके कुणा विझण वारा, उहो माना उनजो उहो हक़ न। हिकिड़ो माण्हू कोर्ट में वियो हो,
हिन बस्ती जे ख़िलाफ़ त मूंखे प्लाट मिले, उहो मरी खपी वियो आहे, उनखे अञा प्लाट न मिलियो आहे, न छा नालो मिलियो आहे। फतेह अली जेको हाई कोर्ट में CP दाख़िल करे आयो हो त मूंखे प्लाट ॾिनो वञे, मुंहिंजे जेको आहे चालान पीआरियल आहे। फतेह अली मरी वियो, तंहिंजे बावजूदि उनखे प्लाट कोन मिलियो आहे। क़ुरान अंदाज़ी थी ई कान्हे का, पर क़ुरान अंदाज़ीअ खां अॻु में कब्ज़ा थी विया आहिनि ऐं उहे कब्ज़ा कंहिं कराया आहिनि, तव्हां बि सम्झी सघो था, मां बि सम्झी सघां थो। नंढा ॿार कोन आहियूं। पीपुल्स पार्टीअ जा उहे मोहरा माण्हू आहिनि जेके इस्तेमालु थी करे असां ग़रीबनि जो हक़ खादियूं था वञनि। न त इन जो हल कीअं निकिरे? हल ईअं निकिरे थो, तव्हां क़ुरान अंदाज़ी कयो, क़ुरान अंदाज़ी करे पोइ प्लाट जंहिंजा आहिनि, जंहिंजा निकिरनि था उन्हनि खे त ॾियो। तव्हां ॿुधाइजो पंहिंजो नालो। खलील अहमद कटवर मुंहिंजो नालो आहे। जीअं त हे बेनज़ीर बस्ती जेको आहे सो 2014 में क़ाइमु कयो, तंहिंखां पोइ 2017 में असां हिन जा चालान भरियासीं। हिन वक़्त ताईं असांखे प्लाट जेको माना आसरो ई कोन थो थिए। हिननि चवनि था कुरंदासी थींदी, पर हिन वक़्त ताईं कुरंदासी न थी सघी आहे। असां बेघर थियूं वेठा आहियूं। नवाब खान वसाण जेको हिन जो इंचार्ज आहे, उन बि हिन वक़्त ताईं कुझु बि न कयो आहे। बेनज़ीर नाले सां जेका बस्ती ठही आहे उन में सिर्फ़ु फ्रॉड, हिकिड़ो जीअं चइजे त फ्रॉड कयो वियो आहे असां सां। विकियो सन माना पाण इहो बि मुमकिन आहे। ईअं कब्ज़ा अचे कीअं थिया? जेके कब्ज़ा कयूं वेठा आहिनि, मुमकिन आहे त इहे इन्हनि पैसा ॾेई ख़रीद कया आहिनि प्लाट, इहो बि मुमकिन आहे। अच्छा, हिन वक़्त ताईं असांखे प्लाट न मिलिया आहिनि। हे जेके वेठा आहिनि अंदरि, इहे ख़बर न आहे किथां जा आहिनि, इहा असांखे ख़बर न आहे त खैरपुर जा आहिनि या के असांजे माना आउट ऑफ सिटी जा आहिनि, ख़बर न आहे किथां जा। नवाब वसण सां तव्हां मिलिया आहियो? इलाही दफ़ा पहिरियों मिलिया आहियूं, रुगो आसरा। अॼु सुभाणे हिन जी कुरंदाज़ी थींदी, पर हिन वक़्त ताईं हिन जी का कुरंदाज़ी जेको असांखे माना आसरो ई कोन्हे। अंदरि छा छा सहूलियतूं आहिनि? अंदरि हिन में स्कूल जी सहूलियत आहे, पार्क जी सहूलियत आहे, मस्जिदूं आहिनि ऐं ट्रांसफार्मूं जेके लॻल आहिनि, हर शइ रोड सभु कुझु क्लियर आहे। हाणे सिर्फ़ु हिननि खे कुरंदाज़ी करणा आहिनि, पर हिन वक़्त ताईं हिननि कुरंदाज़ी बि न करे सघिया आहिनि। हिन खां 7 साल त गुज़री विया आहिनि, अञा ताईं का शइ न थी आहे, अॻिते छा थी? हिन वक़्त ताईं कुझु बि न करे सघिया आहिनि, अॻिते अलाह करे कुझु कनि। भाई साहब खैरपुर जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं एडवोकेट फयाज़ खमीसाणी। बेनज़ीर बस्ती आहे, 2014 में उनजो आगाज़ कयो वियो मनसूबे जो। हिन महिल ताईं माना का शइ थी न आहे, न माण्हूअ खे कंहिंखे प्लाट मिलियो, न छा मिलियो, हथूं उन ते कब्ज़ा थी विया। त इन जे बारे में तव्हां बुनियादी तौर ते 2014 में ही बेनज़ीर बस्ती जेका लॉन्च कई वई, उहा स्कीम जेका आहे उहा 2008 में CM सेक्रेटरीट मुक़ररु थी हिकिड़ी, जंहिंमें 2008 में इहा जेके माण्हू मुस्तहिक़ीन ऐं लाचार ऐं लोअर क्लास जा माण्हू आहे, उन्हनि खे घर ॾियण जे लाइ बेनज़ीर बस्ती स्कीम जे नाले सां मुतारफ़ कराई वई, जेको CM सिंध क़ाइम अली शाह साहिब जनो आहे। ऐं उन जो सेक्रेटरीट में ई अंदरि हिकिड़ो दफ़्तरु क़ाइमु कयो वियो ऐं मॉनिटरिंग करण जे लाइ CM सिंधी हो पाण पता ख़ुदि उन टाइम में उनजी का बि मिनिस्ट्री कोन हुई। 2000 ऐं सॼी सिंध लाइ हुई, सिर्फ़ु खैरपुर जे लाइ इहा स्कीम कोन हुई। खैरपुर जे लाइ स्कीम जेका 2014 में लॉन्च कई वई, उन में 81 एकड़ ते मुश्तमिल जेका हीअ स्कीम आहे, जेका प्लाटनि जी स्कीम आहे, उन जे लाइ प्रॉपर जेको प्लाटनि जी डेवलपमेंट जो जेका रक़म मुख़्तस कई वई, उहा फ़ी प्लाट जी रक़म यानी कि 200 प्लाट आहिनि अंदरि हेॾे, 200 प्लाटनि जी जेका रक़म मुख़्तस कई वई, उहा 2,36,000 रुपया सिर्फ़ु डेवलपमेंट जे मद में, यानी कि
उन में डेवलपमेंट में हुई गेट, बाउंड्री वॉल ओवरऑल, ऐं रोड रस्ता, ड्रेनेज, ट्रांसफार्मर, ऐं उन खां अलावा पार्क जी डेवलपमेंट जेका आहे। सो अहिड़े तरीक़े सां इहे कागज़नि में त कमु हलिया पए, पर उनखे जेका आहे उहा रियल शिकिल ॾिनी कोन वई। ऐं अॻिते हली 2017 दिसंबर में वरी हिननि सिंध गवर्नमेंट यानी कि CM सिंध काइम अली शाह छा कयो, प्रेस कॉन्फ्रेंस कई, हिकिड़ी प्रेस जे ज़रिए चयो त बाबा असां उन्हनि मुस्तहक़ीन खे प्लाट ॾियूं था, तंहिंजे लाइ तव्हां पंहिंजा फार्म जमा करायो ऐं उन्हनि जी क़ुरानदाज़ी थींदी। ऐं उन दिसंबर 2017 में उन्हनि माण्हुनि पंहिंजा फॉर्म जमा कराया, जंहिंजी क़ुरानदाज़ी अञा ताईं कोन थी सघी आहे। ऐं साॻी जॻह ते वरी उहा स्कीम जेका बेनज़ीर बस्ती जे नाले सां जेका CM सेक्रेटरीट में ताईं मुश्तमिल हुई, उनखे वरी CM सिंध जेको मुराद अली शाह आयो 2018 में वरी उन छा कयो जो उन वञी डिपार्टमेंट जे हवाले कई उहा समूरी स्कीम, जंहिंजो जाम ख़ान शोरो मिनिस्टर हुयो ऐं उन में वर्क एंड सर्विसिस डिपार्टमेंट खे पाबंद बणायो वियो त तव्हां उनजी डेवलपमेंट कराईंदव। अहिड़े ई तरीक़े सां उहा स्कीम अॼु ताईं रुलण जो शिकार आहे, जो जाम ख़ान शोरो बि हलियो वियो उन मिनिस्ट्री मां। ऐं हींअर जेको एडवाइज़र आहे सिंध असांजो ज़िले जो नवाब ख़ान वसाण साहिबु, हींअर इहा स्कीम उन जे हवाले आहे। ऐं ॿियो ख़ुदा जे बंदनि जे हवाले आहे, जो मुस्तहक़ीन माण्हू रड़ियूं कंदा वतनि था। अवां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त ख़ैरपुर जा माण्हू उहे पंहिंजूं दरख़्वास्तूं खणी रड़ियूं कंदा वतनि, मूंखे प्लाट ॾियो, बजाए जो उहे उन प्लाट ते हाउसनि जा माण्हू जेके आहिनि उहे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। तंहिंजे करे हीअ सॼी बदयानती आहे ऐं इहा स्कीम बुनियादी ग़रीब माण्हुनि ते मुश्तमिल आहे। अवी सर्वे वञी कयो त उन स्कीम ते वेठल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि ग़रीब अव्हांखे न मिलंदो, उहे सभु शाहूकार मिलंदा। को हिकिड़े हाउस जो माण्हू हूंदो, को ॿिए हाउस जो माण्हू हूंदो, को 3 ऑफिसर जो माण्हू हूंदो। चयो वञे थो त कंदोकोट, कश्मीर, तंगवाणी हेॾो जा माण्हू लाज़िम ज़ाहिरी ॻाल्हि आहे। असुल असां वटि जेको करप्शन जो बुनियादु आहे उहो ब्यूरोक्रेसी खां वठी सियासत ताईं आहे। हाणे सियासतदान जा हिकिड़ा माण्हू उहे पंहिंजे वोट खे सेव करण जे लाइ बेईमानी जो तरीक़ो इख़्तियार कंदा आहिनि, माण्हुनि खे इन तरीक़े सां फैसिलिटेट कंदा आहिनि, पंहिंजनि ख़ुशि माण्हुनि खे जेके अॻिते हली असांजे मथां पैसा ख़र्च कनि। ब्यूरोक्रेट वटि करप्शन इहो आहे त बाबा मां तुंहिंजे नाले करे छॾियां थो प्लाट, तूं वञी कब्ज़ो कर, नाले बि नथो चई, को पुछण वारो कोन्हे, असां वेठा आहियूं। उन हालतुनि में ब्यूरोक्रेट उन खां पैसा वरिता ऐं उनखे प्लाट ॾेई त 14 नंबर प्लाट तुंहिंजो, 18 नंबर प्लाट तुंहिंजो, 20 नंबर प्लाट तुंहिंजो ऐं 16 नंबर प्लाट तुंहिंजो। अहिड़े ई तरीक़े सां असां वटि सॼो ॼार जेको विछायल आहे उहो करप्शन ते ॿधल आहे। ऐं करप्शन हाउस जेको करप्शन कनि था, छा उन्हनि खे को पकड़ण वारो न आहे, ॾिसण वारो न आहे, छा उनजी को निशानदेही करण वारो न आहे त उहो हरंद ते त माना सॼो माल डबो करे था छॾनि। निशानदेही बि थिए पई, माना पंहिंजे वोट खे सेव कीअं कनि। हाणे इहो करप्शन जो जस्ट ॾाढो फेयर तरीक़ो आहे ऐं उन तरीक़े सां ई पंहिंजे मुस्तक़बिल खे यानी कि पंहिंजे उन जेको इलेक्शन वारो सिलसिलो आहे, पोल डे वारे मुस्तक़बिल खे बचाईंदा आहिनि ऐं उन हालतुनि में सरंदी वारनि माण्हुनि खे। अच्छा, इहो चयो थो वञे त हिकिड़ो माण्हू कोर्ट में बि वियो हो, उहो ई फोत। हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू खे टाइम लॻंदो न। हाणे मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त हीअ स्कीम प्रॉपर 2008 जी आहे। CM सिंध जॾहिं पहिरियां थिए थो काइम अली शाह, इहा स्कीम उन टाइम जी आहे। हाणे 2008 खां वठी 2021 ताईं जेको माण्हू लोड़ींदो उहो मरंदो न, उहो उन इंतज़ार में आहे त मूंखे कॾहिं मुंहिंजे हिसे जो, छाकाणि त इहो कंहिंजी पंहिंजी पर्सनल जागीर आहे ई कान जो कंहिं साईं असांखे मीर साहिबान गिफ्ट कई, कंहिं जागीरदार गिफ्ट कई। ही सरकारी प्रॉपर्टी, उन सरकारी प्रॉपर्टी ते सरकारी पैसा लागत करे 2,36,000 रुपया फी प्लाट जी डेवलपमेंट जा खयां विया, उन ते लागत करे ऐं उन मुस्तहक़ीन माण्हुनि खे ॾियणा हुआ। तंहिंजे करे माण्हू खे जॾहिं इहो अहसासु थियो, हिकिड़ो प्रोफॉर्म आयो, उन प्रोफॉर्म ते सॼी डिटेल लिखियलु आहे त बाबा तव्हांखे प्लाट जेको ॾिनो वञे थो उन ते हेतिरा ख़र्च, हेतिरी लागत थिए थी सिंध गवर्नमेंट जी। हाणे उन में सिंध गवर्नमेंट वरी पंहिंजी प्रॉपर्टी ॾिए थी, इरीगेशन खां थी खणे, अदरवाइज़ ॿिए कंहिं डिपार्टमेंट म्यूनिसिपल कमेटी जी प्रॉपर्टी जेका पई आहे उन खां थी खणे। ख़ैरपुर जेका बस्ती आहे असां वटि बेनज़ीर बस्ती, उन में घणे तणी जेका प्रॉपर्टी आहे उहा इरीगेशन डिपार्टमेंट जी आहे ऐं जेका रोड़ी केनाल जे कच्छ में। आख़िर इहो मसइलो हल
मसइलो हल जेसिताईं पॉलिटिकल मुदाख़लत ख़तमु न थींदी एंटी करप्शन छा कंदी उन सर ऑफिसर जी बदिली थी वेंदी ॿिए ॾींहं ते उहो उते रहंदो ई कोन तंहिं करे प्रॉपर जेसी ताईं माना इहो सॼो सिस्टम करप्शन वारो सिस्टम ख़तमु नथो थिए ऐं जेके करप्शन में मुलविस आहिनि उन ते नेब डंडो नथी खणे नेब उन्हनि सभिनि ऑफिसर्स खे अंदरि नथी विझे तेसी ताईं मामिलो हल न थींदो ऐं इहे सिलसिला हलंदा रहंदा ऐं ग़रीब माण्हू लोड़ींदो रहंदो पीड़ितो रहंदो। नाज़रीन हाणे असां सां मौजूदु आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो नवीद मेमन साहब उन सां ॻाल्हाईंदा। बेनज़ीर बस्ती वारो प्रोग्राम आहे त हे 2008 में मिसाल जे तौर ते स्कीम चालू थी अॼु ॾींहं ताईं कंहिं बि मुस्तक़ खे घर न मिलियो आहे बल्कि माण्हू अचो उते कब्ज़ा करे वेही रहिया आहिनि। इन जे बारे में तव्हां 2008 में जॾहिं इहा स्कीम स्टार्ट थी त इहा डायरेक्ट CM साहब पाण हिनखे स्कीम खे मॉनिटर पियो करे ऐं बल्दियात मिनिस्टर जाम ख़ान शोरो साहब हुयो जेको इन जो माना कंसर्न मिनिस्ट्री जेका हुई इन बेनज़ीर बस्ती जी उन दौरान जॾहिं CM साहब असांजे खैरपुर जो जिलानी हाउस जो कामिल शाह साहब हुयो उन वक़्तु बिल्कुलु इन बस्ती ते कब्ज़ा थिया असां मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते हाईलाइट कंदा रहियासीं फेसबुक ते मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते असां ॻाल्हाईंदा रहियासीं त बाबा जिलानी हाउस बिल्कुलु डायरेक्ट कब्ज़नि में इन्वॉल्व रहियो आहे इन बस्ती में पर उन खां बाद में कुझु बि न थियो जेके कब्ज़ा करणा हुया पीपलनि कब्ज़ा इहो कहिड़े बेस ते था चओ त जिलानी हाउस कब्ज़नि में सर छा त डायरेक्ट चीफ मिनिस्टर उनखे मॉनिटर पियो करे ऐं इहा चीफ मिनिस्टर हाउस खां ई उनजी हिकिड़ो सेल क़ाइमु थियो वियो हुयो जेके डिस्ट्रीब्यूशन में हुया चाहे अली शाह डायरेक्ट इन्वॉल्व हुयो डायरेक्ट उनजे अंडर में इहा स्कीम अचे पई ऐं उन जे करे सॼो अथॉरिटी जेको जाम ख़ान शोरो ऐं जाम ख़ान शोरो जॾहिं बल्दियात मिनिस्टर हो इन खां पहिरियों CM साहब वटि सेल क़ाइमु थियो उन सेल में सॼो इहो CM डायरेक्ट मॉनिटरिंग पियो करे हिन शइ खे डेफिनेटली पीपल्स पार्टी जा जेके बि आहिनि उन्हनि कब्ज़ा कया आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि खे एक्यूमुलेट करण जे लाइ ऐं तव्हांखे ख़बर आहे पाण त पंहिंजो पीपल्स पार्टी आम माण्हू खे हटी करे जेलनि खे सेटल कंदी आहे इन करे उनखे जेलनि खे सेटल कयो वियो आहे हुते। नवाब खान वसाण जंहिं ॾींहं खां वठी थियो आहे इंचार्ज त उन छा कयो साईं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाब खान वसाण तव्हांखे शायदि यादि हुजे जॾहिं फस्ट टाइम जॾहिं उनखे मिनिस्ट्री इन जी मिली जॾहिं उन विज़िट कयो उन साइट ते अञा ताईं उहा रिकॉर्ड ते शइ पई अथव तव्हां वटि त उन बिल्कुलु चयो त जेके बि हिन में अलीगल कब्ज़ा आहिनि मां उहे छॾाईंदुसि ऐं मां हिननि सां 6 महीने में छॾाईंदुमि उनखे बिल्कुलु साईं उन ते बाक़ाइदे पुलिस जी पंहिंजो FIR कटियल आहिनि बाक़ाइदे उन ते हुन जेको आहे सो पंहिंजो प्रोसेस शुरू कयो आहे ऐं हिन बहितरीनु हिकिड़ो कमु कयो आहे उन में त उन खां बाद में डेवलपमेंट ॾिसो त केतिरी इंक्रीज़ कई आहे उन डेवलपमेंट ऐं उन खां बाद में फ्रीक्वेंटली विज़िट करे थो पियो सॼो ॾींहुं उन ते पंहिंजो महिनत करे थो पियो करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा हो त माना PPA जे इन कम मां माना मुतमइन आहे साईं हाणे जेका मिनिस्ट्री आई आहे नवाब खान वटि उन बाक़ाइदे हिकिड़ो नवाण पैदा कई आहे ऐं उन खां बाद में हिकिड़ो माना नौजवान मुतहरिक सियासतदान आहे उन बहितर कमु कयो आहे जेको तव्हांखे नज़र ईंदो तव्हां विज़िट कमु छा कयो साईं कमु डेवलपमेंट केतिरी वधी वई आहे तव्हां ॾिसो पाण केतिरी डेवलपमेंट थी आहे पहिरियों डेवलपमेंट छा आई हिन जी मिनिस्ट्री खां पोइ छा डेवलपमेंट थी आहे तव्हां पाण विज़िट कयो साइट ते साइट विज़िट असां त करे आया आहियूं थियूं त कब्ज़ा साईं कब्ज़ा त पीपलनि जा आहिनि जेके पहिरियों कराया विया आहिनि हिन त कोशिशि कई आहे छॾाइण जी पर जे वक़्तु थोरो करे छॾाए थो त पंहिंजा ई पीपला अथसि छा करे उहो बि पंहिंजा ई पीपला अथसि त जियाल आहे त मिल बांट के जियाल आहे त सही ॾिसो न पीपल्स पार्टी गवर्नमेंट माना जियालनि खे मिल बांट करे खाईंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे पाण हिन में नवाब खान बि त कुझु साईं ॾिसो नवाब खान जॾहिं मिली त तक़रीबन 80% कब्ज़ो थी चुकी हुई ठीकु आहे साईं 20% आहे उहो जेको आहे ग़रीबनि में शेयर करे थो ग़रीबनि में विरहे थो पियो कोशिशि करे थो पियो कुणा निकिरणा आहिनि जंहिंजा 2017 में दरख़्वास्त उहो प्रोसेस थियणो आहे उहो प्रोसेस तव्हांजो अक्टूबर में थियणो आहे कुड़नि जो नफ़ीसा शाह जी कारकर्दगी ऐं नफ़ीसा शाह जी कारकर्दगी खैरपुर तव्हां विज़िट कयो हिन सिटी जी MNA आहे माशाल्लाह ऐं तव्हां हुनजी खैरपुर तव्हां घुमो तव्हांखे इंशाल्लाह खैरपुर तव्हांखे खंड में तब्दील थियल नज़र ईंदो तव्हां पाण साफ़ी आहियो मां तव्हांखे छा ॿुधायां तव्हां पाण पंहिंजी अखि सां ॾिसो न त तव्हां कहिड़ा कहिड़ियूं शयूं नज़र थियूं अचनि जेके तव्हां सम्झो था त नफ़ीसा शाह आहिनि साईं नफ़ीसा शाह कहिड़ी करप्शन साईं पीपल्स पार्टी जो कहिड़ो मेंबर आहे जेको करप्शन में इन्वॉल्व न आहे तव्हां मूंखे इहो ॿुधायो पहिरियों नवाब खान वसाण साईं ॾिसो न मां तव्हांखे चवां थो पियो न जेके करप्शन में इन्वॉल्व आहिनि या जेके इहो बि मञो था न त इहो बि माना आहे पीपल्स पार्टी जो कहिड़ो इन्वॉल्व आहे त माना इहो बि त आहे साईं हर को पंहिंजो जेको आहे गुनाहगार आहे हर माण्हू गुनाहगार आहे हर को पंहिंजो कोई बि खीर धोतल कोन्हे हिमाम में सभु उघाड़ा आहिनि मां तव्हांखे क्लियर चवां थो पियो न त पीपल्स पार्टी जो कहिड़ो माण्हू आहे मूंखे तव्हां ॿुधायो शौकत साहब जेको करप्शन में इन्वॉल्व न रहियो आहे ऐं जेको पंहिंजो जेको आहे हिन खैरपुर में हिन वक़्तु इहो मञो था त नवाब वसाण जेको आहे इहो करप्शन में सर मां कॾहिं पंहिंजी अखियुनि सां करप्शन कंदे कोन ॾिठो आहे ॿियनि खे बि तव्हां
सरमा ॿियनि खे बिल्कुलु ॾिठो आई हैव अ प्रूफ मुंहिंजा केतिरा ई केस नेब में हलनि था पिया पर नेब बि कंहिं क़िस्म जो कोई बि तदारक कोन थी करे पई। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी त नेब एॾी थधी छो आहे। छा करप्शन? साईं ॾिसो तव्हांखे मां ॿुधायां ख़ैरपुर जो कहिड़ो इदारो आहे जेको बचियलु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो। शौकत साहब तव्हां साफ़ ई आहियो। बेनज़ीर बस्ती बचियलु आहे जेको नवाब असाणो न साईं न, बेनज़ीर बस्ती मां नथो बचियलु आहे। मां चवां थो 80% उते कब्ज़ा थी चुका आहिनि पीपलनि जा, उन में 80% बिल्कुलु उन में कब्ज़ो आहे, पर हाणे उहे हटाइनि था या नथा हटाइनि इहो मुनसर आहे सिंध गवर्नमेंट ते। छा बेनज़ीर बस्ती जंहिंजो 80% कब्ज़ो थियो आहे, हाणे छा इहा बेघर माण्हुनि खे, मुस्तक़नि खे, ग़रीबनि मिसकीननि खे जेके ॾिसो था त केतिरा ई माण्हू त माना उथारे छॾिया अथनि हथियाऊं, घणनि जा जेके जुगाड़ ड्राथा विया आहिनि, त छा इहे मिली सघंदो? तव्हांखे लॻे थो त? साईं हाणे जीअं तव्हां चओ था पिया, तव्हां चवाणी त घणनि जा जुगाड़ ड्राथा तव्हां घणनि उथारिया विया आहिनि, इहे जेके नाजाइज़ कब्ज़ा आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे ख़ाली कराइण जी, इहे कब्ज़ा ख़ाली पिया थियनि, तव्हां पाण हाणे इक़रार कयो। ठीकु साईं, हिकु ॻाल्हि इहा साईं, ॿी ॻाल्हि इहा ॿुधायां जेको 80% जेको फर्दर हुनखे मिलियो आहे नवाब खान खे मिनिस्ट्री में, या हुन में जेके 10-15% कब्ज़ा ख़ाली कराए चुको आहे, इहा कुरहंदाज़ी थींदी नवंबर में, अक्टूबर या नवंबर में। सिंध गवर्नमेंट मुनसर हाणे कॾहिं था कनि, पोइ उनखां पोइ हू जेकॾहिं ग़रीबनि में मुस्तकिन में विरहाइनि था पिया त इहो हिकिड़ो पंहिंजो तारीफ़ जो अमल आहे। जेकॾहिं नथा विरहाइनि त पोइ असां उन शइ खे निंदींदासीं ऐं असां ख़ैरपुर जो सिविल सोसाइटी इन शइ जी मुखालफ़त कंदासीं ऐं असां उन जे अॻियां अची बीहंदासीं। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो उन जे नाले सां वाॻियल बस्ती आहे ऐं उहा बस्ती जेका आहे उहा उजड़ियल आहे ऐं उहा कंहिं बि क़ानूनी तौर ते प्रॉपर लॉ जे लिहाज़ खां जिन माण्हुनि रेवेन्यू जे सर्वे जे मूजिबि या जिन दरख़्वास्तूं ॾिनियूं, जिन माना पंहिंजो जमा कराया, जेके मुस्तक़ सम्झा पिया वञनि उन्हनि जा कुणा निकिरणा आहिनि, हिन महिल ताईं निकिता कोन। इन्हनि कुणनि में देरि थियण जे करे छा थियो त उते कब्ज़ा थी विया ऐं उन कब्ज़नि ते चयो थो वञे त सियासी हाउसिस जा जेके आहिनि न उन्हनि जो जेको आशीर्वाद आहे, जंहिंजे करे बेनज़ीर बस्ती जेका आहे ऐं इन जो मुस्तक़बिल ॾाढो तारीख़ पियो थो लॻे ऐं शायदि मुश्किल कंहिं मुस्तक़ खे उते घर मिले ऐं मुस्तक़ जेको हिकिड़े पंहिंजो पटिशन विधी त मुंहिंजो कुणे में नालो ॾिनो वञे या मुंहिंजो हिनखे मूंखे घर ॾिनो वञे, उहे वीचारो फ़ौत थी वियो ऐं इंसाफ़ में ताख़ीर ॾिसो था उहा केॾी लॻी पई आहे ऐं घर मिलणु जेको आहे उहो जेके बेघर माण्हू आहिनि जिन खे छित न आहे ऐं शहीद भुट्टे जो नारो हुयो रोटी कपिड़ा और मकान। सो ही मकान जेको आहे बेनज़ीर बस्तीअ में इहो तव्हां पाण ॾिसो था त सालनि खां वठी उहो मुंतज़र लॻी पई आहे जाइ त को मकान मालिक अचे, उहो मकान को ॾियण जे लाइ तयारु न आहे ऐं उनजे करे हीउ जेको आहे उहे माण्हू वीचारा दरबदर अॼु बि घुमनि था जेके तव्हांखे ॾेखारियासीं। कैमरामैन जावेद घुंजो, शबीर जोगी ऐं अमजद लगारीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं गॾु।